दोस्तों तव्हांखे छा थो लॻे मुराद खे छोड़णु सुखियो आहे थींदो न ईअं न आहे। मुराद त हिकु तो हुतो ॻोल्हे रहियो आहे लेकिन अचण वारी क़िस्त में तव्हां इहो ज़रूरु ॾिसंदो त मंसूर खान पंहिंजे मसइले में हाणे पइजी वियो। हाणे शाहनवाज़ खान खे मौक़ो मिलियो आहे। हाशिम कंहिं न कंहिं तरीक़े हमलो कंदो हिन जे मथां ऐं इहो रहज़न वारनि ॾे बि ख़्यालु वेंदो मुराद वारनि जो मंसूर खान ॾे बि वेंदो। ऐं दोस्तो तव्हां इहो ज़रूरु सोचियो हूंदो इहा जेका कूंज मोटी वई आहे इहा त पंहिंजे पीउ माउ खे ॿुधाए सघे थी न छोकिरी भॼी वई आहे पोइ इहा छो नथी ॿुधाए। इहो मसइलो मां तव्हांखे ॿुधायांव थो इहो छाजे करे छो जंहिं टाइम मंसूर खान उन खे पंहिंजी कार में खणी रहज़न वारनि जे घर छॾणु वियो हुयो उन टाइम हुनखे पढ़ायो हुयो उन इहा ॻाल्हि कई तूं मुंहिंजे करे हर ॻाल्हि दिलि में रखी छॾ कंहिंखे बि कुझु न ॿुधाइजांइ जे तूं मूंसां सची मोहबत कंदी आहीं जे मुंहिंजी तूं इज़त कंदी आहीं त उते ककर खे रहज़न खे तूं कुझु न ॿुधाईंदीअ पोइ न छा थियो आहे तूं इहे ॿुधाईंदीअं त छोकिरी ज़हर पीती आहे छोकिरी घर बीमार पई आहे तूं ईअं ई ॿुधाइजांइ। हू मंसूर खान सां वाइदो कंदी आहे मां मरी वेंदुसि लेकिन इहा ॻाल्हि आउट न कंदुसि ऐं अगरि मंसूर खान इहा ॻाल्हि हुनखे न चवे हा त हू ज़रूरु वञणु महल ई ॿुधाए हा ऐं हुननि जो तलाक थी वञे हा पर हुन मंसूर खान सां मोहबत करे रही आहे इन जे करे हुन का बि ॻाल्हि आउट न कई ऐं उते वई इहा ई ॻाल्हि कई त जेको आहे न छोकिरी ज़हर पीती आहे उहो सीन ॾेखारियो न वियो आहे लेकिन उन इहा ॻाल्हि कई आहे अॻिते उहो सीन ॾेखारियो वेंदो। अहिड़े हिसाब सां रहज़न ऐं ककर वारा बि इन ॻाल्हि ते मुतमइन थी विया त वाक़ई छोकिरी ज़हर पीती आहे। बहरहाल हू दुश्मन बणिजी विया मंसूर खान जा।